अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन वटि मुंडी आहे, उन ते क़ुरान जूं आयतूं लिखियलु आहिनि। छा इहा मुंडी वॉशरूम में पाइणु जाइज़ आहे? अच्छा, हिकिड़ा दोस्त हूंदा आहिनि, उन्हनि में मुंडियूं हूंदियूं आहिनि, कंहिंजे अलाह साईं जो नालो लिखियलु हूंदो आहे, कंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो लिखियलु हूंदो आहे, ठीकु आहे, या कंहिंजे कहिड़ा नाला लिखियलु हूंदा आहिनि। कंहिं कंहिं मुंडी ते वरी हज़रत अली साईं जो, मां फ़ातिमा जो, हज़रत हसन, हज़रत हुसैन साईं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो हूंदो आहे। आई ॻाल्हि सम्झ में? अहिड़ी मुंडी या किन किन मुंडियुनि जे मथां वरी आयतुल कुर्सी बि लिखियलु हूंदी आहे सॼी, या का सूरत लिखियलु हूंदी आहे, उहो पाईंदा आहिनि। इहा मुंडी बाथरूम जे अंदरि पाइणु मकरूह आहे, न पाए वञे माण्हू। बहितर अमल इहो आहे त इहा मुंडी पाइण सां न रखे। ॾिसो, इंसानु हिकिड़े हाल जे अंदरि न आहे। अलाह ताला माफ़ फरमाए, कॾहिं इंसानु पंहिंजी घरवारी सां हक़ अदायगी थो करे, कॾहिं कहिड़े हाल में आहे, कॾहिं कहिड़े हाल में आहे, कॾहिं वॉशरूम में। पोइ माण्हू वरी हिकिड़ा माण्हू असां वटि न इल्मु आहे न फ़हम आहे, उहा मुंडी वरी खॿे हथ में पाईंदा। हाणे हिन में जेकॾहिं क़ुरान जूं आयतूं हुजनि या वॉशरूम में वञे थो, अलाह ताला माफ़ फरमाए त केॾी वॾी बेअदबी आहे।